नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पैरामेडिकल खादम हुसैन मस्तोई 2076 RP ग्रुप जा अॻुवाण ज़िले नौशरो फेरोज़ जो सदर अशरफ कुरैशी, एजाज़ अली मीडिया कोऑर्डिनेटर असलम अली लिगारी, ज़िले खैरपुर जो सदर गुलाम असगर मल्लाह, इशफाक अली वसाण, शफी मोहम्मद मल्लाह, जनरल सेक्रेटरी ज़िले घोटकी रोलर हेल्थ सेंटर सोभوديرو पहुता त संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते आयल महिमान ते गुलनि जी वर्खा कई वई ऐं सिंध जी सकाफ़त अजरक पिण ओडाई वई। इन मौक़े ते पाकिस्तान पैरामेडिकल तालका सोभوديرو जी बाडी तश्कील ॾिनी वई। तालके सदर अब्दुल हफीज़ सैतो, जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन जांवरी, वर्किंग कमेटी जो चेयरमैन अमीर अली मंगणेजो, RHC यूनिट सोभوديرو जो सदर बिलाल मंगणेजो, जनरल सेक्रेटरी इमरान जमाली खे चूंडियो वियो। इन मौक़े ते आयल महिमान सोहेल मीराणी, गुलाम अब्बास चनो जो शुक्रियो अदा कयो ऐं अॻुवान चयो आहे त ऐद करियूं था त धड़ाबंदी ख़त्म करे खादम हुसैन मस्तोई ग्रुप खे मज़बूत कयो वेंदो ऐं मुलाज़िमनि जा जेके भी मसला हूंदा उन्हनि खे तरजीह बुनियादनि ते हल कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।